नाज़रीन ठट्टो मां वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ रेवेन्यू खाते मीरपुर साकरो हेठि घारो जे राशि कामूरनि तोड़े भोतारनि प्लाटनि ऐं ज़मीनुनि जी लालच में मुब्तला ते ज़ुल्म नाहक ऐं नाइंसाफ़ी जी इंतिहा करे छॾी आहे। वाटर बोर्ड घारो जे सरकारी ज़मीन ते लैंड माफ़िया ऐं भोतारनि जी पयल मइरी हक़ इंसानी हक़नि तोड़े कानून जो सरेआम धजियूं उॾाए छॾियूं आहिनि। हर जुमे ते साकरो रोड घारो गोलाई ते वाटर बोर्ड जे इन सरकारी ज़मीन ते क़ाइम मस्जिद शरीफ़ जे भरिसां क़ाइम कयल कखनि जो कचो ऐं थधो छापरो जिते हर जुमे ते बाजमात नमाज़ जी अदायगी सां गॾु इन कची छांवरी हेठि हीट स्ट्रोक ऐं मोतमार तोड़े शदीद गर्मी खां बचण लाइ पनाह वठी अची वेहंदा हुआ, पर अफ़सोस अचानक राति विच में रेवेन्यू साकरो हेठि घारो जे कामूरनि तोड़े सियासी भोतारनि वाटर बोर्ड जे इन ज़मीन ते पंहिंजो कब्ज़ो वधीक मज़बूत कंदे इहो मुसाफ़िरनि ऐं नमाज़ुनि जी नमाज़ पढ़ण वारो छापरो पिणु राति जे अंधेरे में पटे उछले छॾियो आहे, जंहिंजे करे नमाज़ी निटाण उस ऐं मोतमार गर्मी हुजण बावजूदु खुलियल आसमान हेठि जुमा नमाज़ जो हक़ अदा करे रहिया आहिनि।